डीआईजी सखर ऐं एसएसपी घोटकी में तकरार, ॿई ऑफिसर उहिदनि तां बरतरफ़। डीआईजी सखर पीर मोहम्मद शाह ऐं एसएसपी घोटकी अब्दुल हफीज़ बुगटी विच में तकरार वधी वियो। जंहिं बाद सिंध हुकूमत ॿिन्ही ऑफिसरनि खे उहिदनि तां हटाए छॾियो। ॿिन्ही ऑफिसरनि खे उहिदनि तां हटाइण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जंहिं मूजिबि डीआईजी सखर जी चार्ज डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब खे ॾिनी वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि एसएसपी घोटकी जो इज़ाफ़ी चार्ज एसएसपी ख़ैरपुर समीउल्लाह खे ॾिनो वियो आहे। वाज़े रहे त पीर मोहम्मद शाह अब्दुल हफीज़ बुगटी ते धाड़ेलनि सां राब्ते जो इल्ज़ाम लॻायो आहे, जंहिं जे जवाब में अब्दुल हफीज़ बुगटी ॿिए पीर मोहम्मद शाह ते इल्ज़ाम लॻाया हुआ। सिंध हुकूमत इल्ज़ामनि जी जाच लाइ एडिशनल आईजी इमरान याकूब जी सरबराही में कमेटी जोड़े छॾी आहे। कमेटी में डीआईजी आमिर फारूकी ऐं डीआईजी तनवीर आलम ओढो शामिल आहिनि, जॾहिं त जांच कमेटी 7 ॾींहनि में रिपोर्ट पेश कंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची